जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नवंदरो खां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा रहूं त नवंदरो हाउस में पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवंदरो हाउस में दरअसल पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से मुलाक़ात कई है, जिते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह से गॾु सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख मुकेश चावला ऐं ॿिया बि मौजूद हुआ। मुलाक़ात दौरान सिंध के वॾे वज़ीर सिंध जी मौजूदा सूरत हाल तोड़े ॿियनि मामलनि बाबति पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के आगाही ॾिनी, जंहिं बाद वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾिजी कश्मीर कंदकोट लाइ रवाना थी विया आहिनि। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ खां वाक़े हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा रहूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां नवंदरो हाउस में मुलाक़ात थी आहे, जिते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे सिंध जे मौजूदा सूरत हाल तोड़े ॿियनि मामलनि बाबति आगाही ॾिनी आहे। आम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कंदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नवंदरो हाउस पहुची पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई है।